नुकसान खां बचायो, जाफराबाद जी खाती करायो, बचायो, जाफराबाद जी खाती करायो, जाफराबाद जी खाती करायो। मीरपुर बटोर में जीअं सिंध क़ौमी पार्टी आबादगारनि जो जाफराबाद जी खांटी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। खोरवा स्टाफ ते क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़ौर, इसरार ज़ौर, आबादगार सदाम जत, याकूब मंगरियो इतार जी अॻुवाणी में सख़्त नारेबाज़ी। जाफराबाद जी खांटी करायो, पानी जी खोट खां बचायो जा नारा हंया। उन मौक़े ते अॻुवान जाफराबाद जे पोछड़ में अॻी पाणी नथो पइजे, मुंड जी खांटी कराए कमु अध में छॾे ठेकेदार गुम थी वियो। जॾहिं त खांटी न थियण करे सख़्त नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवे थो। सर खांटी कराए आवाम खे नुक़सान खां बचायो वञे, जीअं त आबादगारनि सारियुनि जी पोखाई बहितर तरीक़े सां करे सघनि। हिननि वधीक चयो त समूरनि वाहन जी खांटी कराई वञे ऐं उन सां सुम्हण नालियुनि जी पुण गुज़िरियल साल वॾो नुक़सानु थियो आहे, उन जो बि खांटियूं कराए आवाम खे ईंदड़ बरसाति जे नुक़सान खां बचायो वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बटोर।